जी वाई पांदी जे सिंधियाणी तहरीक के काफ़िले ते हमले खिलाफ़ सिंधियाणी तहरीक अवामी तहरीक पारां वाई पांदी थाने आॾो एहतजाज मुज़ाहरो करे धरणो हयो वियो आहे। अचो हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि, छा मसलो आहे। जी वाई पांदी जे सिंधियाणी तहरीक के काफ़िले ते हमले खिलाफ़ सिंधियाणी तहरीक अवामी तहरीक पारां वाई पांदी थाने आॾो एहतजाज मुज़ाहरो करे धरणो हयो वियो आहे। अचो हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि, छा मसलो आहे। दोस्तों असां पुरान सियासी कारकुन आहियूं। असीं कायदे इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलियो साहब जी 91 सालगिरह मल्हाए रहिया हुआसीं दोदो ब्राह्मणी में। असांजे प्रोग्राम जूं तैयारियूं शुरू ई थियूं आहिनि त असांजे प्रोग्राम में 4 गुंडनि हथियारनि सां लेस थी अची हमलो कयो आहे। उन्हनि में हिकिड़ो आहे अब्दुल रज़ाक ब्राह्मणी, उनजो ब्रादर आहे हामिद ब्राह्मणी, सेकंड ब्रादर आहे उनजो अब्दुल जब्बार ब्राह्मणी ऐं उनजो फादर आहे हाजी मोहम्मद ब्राह्मणी। ये चारई माण्हू दहशतगर्द आहिनि, हथियार खौफ़नाक हथियारनि सां लेस थी असांजे प्रोग्राम में हमलो कयूं ऐं असांजे दोस्तनि खे ज़ख़्मियूं कयूं, जंहिंमें असगर ब्राह्मणी खे धक लॻाइनि, अकबर खे, उनजी घरवारी खे ऐं 2 ॿारनि खे धक लॻाइनि ऐं फायरिंग कयूं। असां इहा रिपोर्ट सुबुह थाणे ते दाख़िल कराई आहे। सुबुह पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। उल्टो पुलिस उन्हनि खां पैसा वरिता आहिनि, पैसा वठी उन्हनि खे छॾे ॾिनो। वरी दुबारा उन्हनि जेको आहे दहशतगर्दी कई आहे, जंहिंमें असांजी अदड़ी आहे सिंधियाणी तहरीक जी ज़िले जी अॻुवाण आहे मुनीराम ब्राह्मणी, उनजी बांह भॻी वई आहे। पर उते दहशतगर्दनि अची हमलो कयो ऐं असांजी सिंधियाणी खे इन्हनि ज़ख़्मी कयो आहे ऐं उन्हनि जा नाला आहिनि जब्बार, हामिद, रज़ाक ऐं मोहम्मद। उन्हनि जो हिकिड़ो उहो वाली साहब आहे, इहे सभई उन्हनि जा पुट आहिनि। इन्हनि असांजी सिंधियाणी ते अची हमलो कयो आहे ऐं असां पोइ हिते धरणो हयो आहे। असांखे इंसाफ़ खपे, असांजा माण्हू ज़ख़्मी कया अथनि, असांजी सिंधियाणी खे अची धक हया अथनि। इहो किथां जो कानून आहे? असांखे इंसाफ़ खपे। असां हिते वेठा आहियूं, पुलिस अञा ताईं उन्हनि ते चढ़ाई नथी करे। छो? असांखे इहो सभु इंसाफ़ खपे। असां तेसीं ताईं कोन उथंदासीं जेसीं ताईं उन्हनि जे माण्हुनि खे गिरफ़्तार पुलिस न कंदी। साम्हूं ॾिसां पई त भाई असगर खे मारनि पिया। उहो रक्शे ते वेठो हो, उनखे डंडा 5 ॼणा हुआ मारनि पिया। मां माना हीअं मुंहिंजे हथ में कुझु कोन वठी भॻम त हुननि खे छॾे ॾिनो त रज़ाक गार ॾेई चई हिन खे अॼु हिननि जो लाश खयो। पोइ मुंहिंजी बांह में हिते डंडो हयो अथनि। मां वेही वियसि त पोइ मुंहिंजी पुठी में 2 डंडा हया अथनि। रज़ाक ब्राह्मणी हो, जब्बार ब्राह्मणी, मोहम्मद ब्राह्मणी हो, हामिद ब्राह्मणी, ॿियो ख़ालक ब्राह्मणी हो। उहे हुआ। असांखे इंसाफ़ मिलियो वञे। सुबुह जो पुलिस ॾे आयासीं त सुबुह जो माना हिनखे असगर खे गोली मथे पे रखी बीठा हुआ त केरु न पियो वञे ॻोठ मां। मां वियसि त अॻियां बीह रहियसि त पोइ हुननि हिते थाणे ते आयासीं। थाणे पुलिस चयो त अॼु ॾींहं जो तहफ़ुज़ असां तव्हांखे ॾींदासीं। छाजे जो असांजे ॻोठ में प्रोग्राम हो अवामी तारीख़ जो, तंहिंजे करे असां पुरमन माण्हू आहियूं की दहशतगर्दी न आहियूं। असांखे माना जहिड़ो अहिड़ो कोन थो खपे, तंहिंजे करे असांखे इंसाफ़ मिलियो वञे हिते ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॼु असांजे ॿारनि बच्चनि खे तमामु घणो ख़तरो आहे। असांजे दरनि जे अॻियां बीठा आहिनि, नंढड़ा ॿार असांजा नथा निकिरी सघनि ॿाहिरि। इहो असांजो मुतालबो आहे। वेठा यानी माए मेरी भेण उहे रली जायूं असांजा कोन फ़ैसला किया। मेड़ असां पोती ॾुना ॼणे आहिनि पुलिस दे अॻु गति भई न को ॿधो वाल असां काई नुक़सान करे सन इन न ॿधिया न कजे। असां साॻा वाल ॻियूं वाल साॻा असांजे दर ते सर भिरा को असगर को गाॾी का रक्शे का लाह बूजा को 5 ॼणा थी बूजा को वटू थपड़िया मार। असांजी मेरी भेण उहा भगे छुड़ावण आख्या ई कुत्ते को छोड़ो ओ खराब वाला कर ई को लाश ऊंदा चाओ। ओ मेरी भेण मुनी रांदा ऊंदा लाश वन चाओ। अब हुन घर च मेरी हक भणेंजड़ी ॿिया ऐं महमदली वॾा उन्हनि जा भिरा हिकिड़े ॼणनि उथाई। असांखे त ख़ौफ़ उथाई। ओ मेरी भेण को धक मारे ने ॿिया त उन को ॿिए ओए मरियम में अब अकबर को मार इहो नी ओ छोहारे नबील ओ को असां तो उन को ॿधो इंसाफ़ मिले ॿिया इंसाफ़ इन को ॿधो बा असां को डर है ख़ौफ़ है बा। अदा हे असो धरणो है जो वो सिंधियाणी तहरीक के मथा कुछ नामिनेट जो मुख्तलिफ एफआईआर में नामिनेट माण्हू उन्होंने अची हमलो किया है। ही तदा हमलो उन्होंने किया है जदा असी कायदे इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलियो साहब जी 91वीं सालगिरह मल्हाए रहा हुआसीं। उन प्रोग्राम की तकरीब में जो है सो सिंधियाणी जो काफ़िलो शरीक थे पियो। तो उन शरीक थींदड़ काफ़िले के मथा उन्हनि माण्हुनि जो है सो उनखे डंडा हया आहिनि, बंदूकनि जा कुंदा कई पिस्टल या भट हया आहिनि, जिन जे मथा मुख्तलिफ थाणनि ते मुख्तलिफ एफआईआरूं कटियल आहिनि, जिन वटि बिना जो है सो
लेसन जा असला आहिनि हू अहिड़ो असलो रखनि था जंहिंजो लेसन न आहे। उहा सॼी ख़बर हिन पुलिस खे आहे, पर पुलिस उन्हनि दहशतगर्दनि सां बिट बणियल आहे। अहिड़े क़िस्म जी असां हिकु दफ़े अॻु में NC कटराए वियासीं, पर पुलिस उन्हनि ते कुझु न कयो। उन्हनि दहशतगर्दनि वटि अहिड़े क़िस्म जा हथियार आहिनि जिन्हनि जे कंहिं वटि उन्हनि वटि लेसन बि न आहे, जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जे जेको आहे सो FIR में नामिनेट आहिनि, रपोश आहिनि, जेके असां चाहियूं था त इन्हनि जे मथां जेको सिंधियाणी तारीख़ जे मथां असां पुरअमन माण्हू आहियूं, असां पंहिंजूं नियाणियूं वठी आया आहियूं, असां का बि बदनज़मी नथा चाहियूं, न ई वरी असीं का करणु चाहींदासीं, पर असां लाइ चाहियूं त उन्हनि जे मथां दहशतगर्दी एक्ट तहत FIR दाख़िल कई वञे ऐं उनखां अॻु में असां न उथंदासीं। हिते हालत हीअ आहे, 2 सिपाही थाणे ते वेठा आहिनि जिन्हनि खे वर्दी पहिरियल न आहे, जिन्हनि खे माण्हुनि सां ॻाल्हाइण जी तमीज़ नथी अचे। सॼो थाणो वरी 2 सिपाही संभालींदा जेके 1000 ऐं 500 रुपया वठी माण्हुनि खे छॾे था ॾियनि। हिते पुलिस वारा 50 रुपए में मिलनि था। SSP साहब बिलख़ुसूस मां तोखे चवां थो त हिते अच हिननि जो नोटिस वठि, जेकॾहिं न त मामला अञा ख़राबु थींदा। असां कोशिशि करे इन सॼी इंतिज़ामिया जे मथां केस दाख़िल कराईंदासूं। नाज़रीन, वाई पांदी थाणे आॾो धरणे ते वेठल सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक जी अॻवानी में तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि मुतालबो कंदे घुर कया त सिंधियाणी काफ़िले ते जेको हमलो कंदड़ जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मदोज सां गॾु आसिफ़ जमाली, KTN न्यूज़, वाई पांदी। अमन मान वाई पांदी जी अमन मान वाई पांदी मदद सही है छुड़ावे भी ना होगा कहीं छोड़ो हैरान को दे पासे खोल जा